बिछा शहर जे नाले वारी अहम शख्सियत सियासी समाजी अॻवान ऐं अॻूणो टाउन चेयरमैन पीर राव बिछा सैयद अली जावर शाह अलमारूफ सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जे सालगिरह जो केक संदसि रिहाइशगाह केसर नाज़ में कटियो वियो। इन मौके ते संदसि फर्ज़ंद सैयद जलाल शाह लतीफ़ी, सैयद जमाल शाह लतीफ़ी, इमरान अली, सदाम हुसैन पंवर, इमरान होत मौजूद हुआ। इन मौके ते पीर राव बिछा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो त मुंहिंजी ज़िंदगी हयाती मां 1 साल घटिजी वियो आहे। बहरहाल मौत बरहक आहे। हिन वक़्तु मुंहिंजी उमिरि 53 साल थी चुकी आहे। प्यारनि दोस्तनि सालगिरह जे मौके ते केक कटियो आहे ऐं निहायती थोराइतो आहियां। जिन दोस्तनि प्यारनि दिलि वारनि जनम ॾींहुं यादि रखी मान ॾिनो, हुन चयो त आउं उन्हनि दोस्तनि भाइरनि जो बि थोराइतो आहियां जिन मूंखे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया ते बि यादि रखी मोहबत ॾिनी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।